अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिस रहा हो बे न्यूज़। नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया टंडो अलियार खां, जिते तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त टंडो अलियार तालुका छंडोमरी जे शहर प्यारोलुंड में जमियत उलमा इस्लाम पारां वॾी रैली कढी वई आहे, जेका अता पेट्रोल पंप खां प्रेस क्लब झंडोमरी ताईं पहुती आहे। रैली में हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। इसराइल में मुसलमाननि ते ज़ुल्म बंदि कयो वञे। असां बलूचिस्तान जे उन्हनि माहिरनि भेनरुनि सां गॾु आहियूं। इस्लामाबाद में माहिरनि भेनरुनि ते लाठी चार्ज जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मौलवी अब्दुल शकूर थिबे जो चवणु। असां इसराइल जे हामी मुल्कनि खे ॿुधाइण था चाहियूं त सासां जा फ़लस्तीनी भाइर आहिनि ऐं अकेला न आहिनि। हर ॾुख ऐं हर ॾुखे वक़्त में फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहियूं। मौलाना दोस्त मोहम्मद फारूकी, मौलाना हाजी अब्दुल बख्श पिताफ़ी, मौलवी नज़ीर मुशरक ऐं ॿियनि रैली खे ख़िताब बि कयो। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।